काकुल में 146 लॉन्ग कोर्स पासिंग आउट परेड। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी तकरीब में मेहमान खुसूसी तौर शिरकत। आर्मी चीफ पासिंग आउट परेड जो मुआयनो कयो। कैडेट से खिताब कंदे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चवाए पाक फौज कंहिं मुल्क ग्रुप या जथे के मुल्क के गैर मुस्तकम करण न ॾींदी। मुल्क जी हिफ़ाज़त मज़बूत हथन में आहे। कहीं भी फेक न्यूज़ प्रोपेगंडा या सियासी रस्साकशी ते ध्यान न ॾिनो वञे। पाकिस्तान खिते में अमन ऐं पाड़ेसरियुनि सां सुठा लाॻापा चाहे थो। पास आउट थियल कैडेट्स जो अज़ीम बहादुर फौज जो हिस्सो थियण फ़ख्र जो उहो अमन आहे। मुस्तक़बिल में मुल्क जी हिफ़ाज़त इज़त ऐं बहितरी लाइ अव्हां खे वॾा ऐं ॾुखिया फ़ैसिला वठणा पवंदा। ने जो उनको मिस डिक्लेरेशन जो उनके असासे दुबई में और अमेरिका में छुपाए हुए थे वो एनआरओ मैंने तो नहीं दिलवाया था उनको। अभी चंद हफ्ते पहले मोहतरमा फरा गोगी को पंजाब की एंटी करप्शन ने जो क्लीन चिट दी है वो एनआरओ मैंने तो नहीं दिलवाया उनको। इमरान नियाज़ी 5 महीने ख़रीद करे ॾोह जो एतराफ़ कयो। ॿुधाए त एतिरा पैसा तो आंदा किथां। कोयले जी दलाली में इमरान खान पैसो मुहकारो कयो। मरीम नवाज़ खे एनआरओ ॾियण जी ॻाल्हि कंदड़ इमरान खान ॿुधाए त हेलीकॉप्टर केस मालम चबा ऐं BNP केस बंदि करण बि छा एनआरओ हुआ। अलीमा खान ऐं फरागोगी खे क्लीन चिट मिली छा उहे बि एनआरओ न हो। साकिब निसार खां सवाल कयां थो त अॼु 56 कंपनीज़ केस किथे आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त रियासत मदीना जी ॻाल्हि कंदड़ ॾींहुं राति कूड़ ॻाल्हायो। नवाज़ शरीफ अदालत में पेश थींदो रहियो। कॾहिं बि एनआरओ न वरितो। इमरान नियाज़ी खे हाणे क़ौम खे हिसाब ॾियणो पवंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां इंडोनेशिया जे कौंसल जनरल जी अॻवानी में 29 रुकनी डॉक्टरनि जी टीम जी मुलाक़ात। इंडोनेशिया के कौंसल जनरल पारां ॿोॾ सबब थियल जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मुल्क ॿोॾ ऐं बरसातुनि सबब सिंध घणी मुतासिर थी आहे। असां पंहिंजे तरफ़ां मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करण जी भरपूर कोशिश करे रहिया आहियूं। ठुल में ट्रक ऐं ट्रैक्टर में टक्कर सबब फौतनि जो अंग टे थी पियो। बाग़ी लाड़े वटि हादसे में मुख्तार दाऊद ऐं सुबुह को फौत थी विया। वासन जो ज़ख़्मियुनि जो इस्पताल में इलाज न थियण तां तालुक इस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। इंसाफ़ ॾियण जो मुतालबो। T20 टे मुल्की सीरीज़ जी ॿिए मैच में न्यूज़ीलैंड जी पाकिस्तान ख़िलाफ़ बैटिंग जारी। पहिरीं मैच में पाकिस्तान बांग्लादेश के 21 रन तां शिकस्त ॾिनी हुई।